NTV News. नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु असांजे स्टूडियो में असां सां प्रोग्राम में अॼु जी शख़्सियत जेका मौजूदु आहे सा साईं मोहम्मद नवाज़ सूमरो साहिबु आहे। साईं खे स्टूडियो ते अचण ते भलीकार चऊं था। साईं जी ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो मोटिव आहे त साइंस पढ़ो ऐं साइंस सम्झो। असां साईं जे इन मोटिव सां सहमत आहियूं ऐं साईं जे इन मोटिव खे एप्रिशिएट बि कयूं था ऐं इहो बि सम्झूं था त साईं उमिरि जे जंहिं हिसे में आहे इन उमिरि में सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ साइंस जहिड़े अहम मौज़ू खे सम्झाइण लाइ झरझंग गली गली वाहण वाहण साईं घुमिया आहिनि, साईं फिरिया आहिनि। तव्हां इहो टॉपिक या इहो मोटिव चूज़ छो कयो, इन जे पोयां सबबु छा हुयो? सभ खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी ऐं तव्हांजे चैनल जी महिरबानी जो मूंखे स्पेस ॾिनी आहे त आउं पंहिंजे इन मिशन जे बारे में तव्हांजे नाज़रीन खे कुझु ॿुधाए सघां। साइंस जो सब्जेक्ट मुंहिंजी जेका उनखे जेको मूं चूज़ कयो आहे या उनजी जेका मूं उनखे पसंदि कयो आहे पंहिंजे मिशन जे लाइ, उनजो बुनियादी सबबु इहो आहे त मां पंहिंजे ज़िंदगीअ जा तक़रीबन 45-50 साल हिते सिंध में रहियो आहियां। उन खां पोइ सन 2000 में मां कैनेडा मूव थियुसि पंहिंजे फैमिली समेत, पंहिंजे ख़ानदान समेत, ऐं 20 साल जेको आहे सो मां कैनेडा में गुज़ारिया। मूंखे जॾहिं आउं इन्हनि ॿिनि मुआशिरनि खे ॾिसां थो, असांजो सिंध जो मुआशिरो ऐं उहो मुआशिरो जेके असां तरक़ी याफ़्ता मुआशिरो सॾियूं था, त पोइ इन्हनि ॿिन्ही में जेको फ़र्क़ु आहे उहो जॾहिं आउं उन ते नज़र कयां थो त ॿ टे ॻाल्हियूं जेके आहिनि से सिधियूं सयूं चिटियूं वाज़े थी थियूं अचनि। हिकिड़ी ॻाल्हि जेका वाज़े थी थिए उहा इहा त पूरे पाकिस्तान जी आदमशुमारी जेका आहे उहा तक़रीबन 22 करोड़ जे लॻभॻि आहे। 21 करोड़ 22 करोड़ डिपेंड त तव्हां कहिड़े क़िस्म जी सेंसस खे जेको आहे सो वठो था। कैनेडा जी सॼी जेका पॉपुलेशन आहे उहा तक़रीबन 3 करोड़ 3.5 करोड़ आहे। हाणे 3.5 करोड़ माण्हू जेको कमु कनि था ऐं जेको उपाइनि था, उन्हनि जो मुल्क उन जी जेका माप हूंदी आहे उहा हूंदी आहे त GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जेका आहे उहा उन मुआशिरे या उन मुल्क जी कहिड़ी आहे। ऐं जॾहिं असां GDP खे कंपेयर कयूं था इन पॉपुलेशन सां गॾु, त कैनेडा जी जेका GDP आहे उहा पाकिस्तान जे GDP खां 6 गुणी वधीक आहे। हाणे पॉपुलेशन जेका आहे सा पाकिस्तान खां कई दफ़ा घटि, पर GDP जेका आहे सा पाकिस्तान खां कई दफ़ा वधीक। इन जो सबबु जेको आहे सो छा आहे? छाकाणि त जेकॾहिं कंहिं मुआशिरे खे तरक़ी करणी आहे ऐं उन खे चऊं त हीउ जेको आहे सो माण्हू ख़ुशहाल आहिनि, सुठी ज़िंदगी गुज़ारनि था, त उन जे लाइ ज़रूरी आहे त इहो ॾिसूं त उन्हनि जी GDP जेका आहे केतिरी आहे, ऐं जेतिरी वधीक हूंदी ओतिरा उहे माण्हू ख़ुशहाल हूंदा। हाणे सिंध में पाकिस्तान में GDP जे घटि हुजण जो ऐं हुते GDP जे वधीक हुजण जो जेको वॾो फ़र्क़ु मूंखे नज़र आयो आहे उहो इहो आहे त उतां जा माण्हू साइंस ऐं टेक्नोलॉजी सां वधीक वाक़ुफ़ु आहिनि। उहे वधीक मशीनुनि सां कमु कनि था। माण्हू जेको आहे सो हथ सां कमु कोन था कनि, माण्हू मशीनुनि सां कमु कनि था। ऐं मशीनुनि सां कमु करण जे करे हर माण्हू जेको आहे उहो हथ सां कमु करण वारनि माण्हुनि जी निस्बत जेको आहे सो 20 ऐं 40 कमु जेको आहे सो करे सघे थो ऐं उन्हनि जी प्रोडक्टिविटी जेका आहे सा वधे थी। हाणे इहो जेको बुनियादी फ़र्क़ु आहे उन खे घटि करणु जेको आहे सो इहो त हुकूमतुनि जो कमु आहे, मुंहिंजो कमु कोन्हे को। पर छाकाणि त हुकूमतूं कोन थियूं कनि, इन करे सिविल सोसाइटी खे पोइ इहो ज़हन में रखिणो थो पए त इन फ़र्क़ खे कीअं मिटाइजे, इन जे लाइ मां छा करे सघां थो। जेकॾहिं असां हिकिड़े माण्हूअ जो चवणु आहे त जेकॾहिं असां ऊंदहि जे लाइ सिर्फ़ु ऊंदहि जे ख़िलाफ़ु वावेला कंदा रहंदासीं त ऊंदहि ख़तमु कोन थींदी। उन जे लाइ ज़रूरी आहे त असां हिकिड़ी नंढड़ी मेणबती सही, हिकिड़ो नंढड़ो ॾीओ ई सही, पर पाण रोशन कयूं। सो इहो ख़्यालु रखंदे मूं सोचियो त हाणे बजाए इन जे जो आउं वेही अख़बारुनि में बयानु ॾियां ऐं सियासतदाननि सां मिलां ऐं उन्हनि खे रड़ियूं कयां, वाक़ा कयां त सिंध में साइंस ऐं टेक्नोलॉजी जी खोट आहे, महिरबानी कयो इनखे जेको आहे सो वधायो, बजट रखो, इहो करणु घुरिजे, ज़रूरी आहे। पर इन सां गॾु इंडिविजुअली अकेलो मां छा थो करे सघां, इहो जॾहिं मूं वटि सुवालु आयो त पोइ ऐं इहो सुवालु मुंहिंजी, छाकाणि त आउं बुनियादी तौर ते कम्युनिस्ट पार्टी सां गॾु हुयुसि जंहिं वक़्त में इहा अञा अंडरग्राउंड हूंदी, लीगल कान हूंदी। ज़िया जो दौर हो, वॾे जेको आहे सो ॾचे वारो दौर हो, नज़ीर अब्बासी शहीद थियो,
कम्युनिस्टनि सां वॾा वहिला असां ॿर वक़्तु जेको आहे पर उन वक़्त खां वठी पंहिंजे मुल्क सां पंहिंजे क़ौम सां जेका हुब हुई उन जी जेका बहितरी हुई उन जे लाइ असां पाण इहे जेके मुसीबतूं हुयूं उहे पंहिंजे सिर ते खणण जे लाइ तयारु हुआसीं। ठीकु आहे, उन खां पोइ जॾहिं इहो सोवियत यूनियन टुटो ऐं मायूसी थी त उन खां पोइ असांजी अंदरि बि मायूसी थी। मां जेको आहे सो 2000 में हलियो वियुसि कैनेडा। उतां रिटायरमेंट जॾहिं मुंहिंजी थी त पोइ उहो जेको ख़्यालु हुयो त सिंध ऐं सिंधी जितां मुंहिंजो गुण आहे, जितां मुंहिंजो DNA जेको आहे उहो हितां इंडस वैली सिविलाइज़ेशन जो आहे। मुंहिंजा माउ पीउ अबा ॾाॾा हिते पूरियल आहिनि त आउं हितां जे माण्हुनि जे लाइ छा थो करे सघां। पोइ मूं सोचियो त आउं जेको आहे सो जेकॾहिं साइंस ऐं टेक्नोलॉजी खे प्रमोट कयां पंहिंजे मुआशिरे जे अंदरि त इहो जेको आहे सो कमु आहे जेको आउं करे सघां थो, छाकाणि त मूंखे उन जी ख़बर आहे त इहा केतिरी अहम शइ आहे कंहिं बि क़ौम ऐं मुल्क जे तरक़ीअ जे लाइ। असांजी तारीख़ असांजे साम्हूं आहे। अंग्रेज़ जेके आहिनि त 200 सालनि ताईं असां ते अची हुकूमत करे विया आहिनि। 200 सालनि ताईं हू 50,000 माण्हू जेके आहिनि से सिर्फ़ु ॿेड़नि में चढ़ी आया आहिनि ऐं असांजे मथां 200 साल जेका असां हुकूमत करे विया आहिनि उनजो वाहिद सबबु जेको आहे सो हुननि जो साइंस ऐं टेक्नोलॉजी में अॻिते हुजणु आहे। अच्छा सी सवाल इहो थो तव्हांजे साम्हूं रखां त पोइ इन सॼी सूरत हाल में तव्हां कीअं था ॾिसो त जेके असांजा तालीमी इदारा आहिनि तव्हांजे तजुर्बे मां छा गुज़रिया त उहे साइंस खे केतिरी अहमियत ॾियनि था ऐं जेके शागिर्द आहिनि उन्हनि जो इन साइंस जे सब्जेक्ट्स लाइ केतिरी दिलचस्पी आहे या केतिरो इंट्रस्ट आहे या हुननि खे केतिरी प्रायोरिटी ते रखनि था। इहे ॾाढा अहम सुवाल आहिनि ऐं इन्हनि सुवालनि जा जवाब जेके आहिनि से वरी अॻिते हली सियासी सवालनि में तब्दील थियनि था। जेको मुंहिंजो सब्जेक्ट कोन्हे को हिकु तरह सां आहे बि ऐं चाहियां थो त इहो थिए। इन में हुकूमत जो बि वॾो फ़र्ज़ु आहे, छाकाणि त हुकूमत खे रेवेन्यू खपे, हुकूमत खे पैसा खपनि ऐं पैसा सिर्फ़ु तॾहिं अची सघनि था जॾहिं कारोबार हले ऐं कारोबार सिर्फ़ु तॾहिं हलंदो जॾहिं असां वटि पढ़ियल लिखियल माण्हुनि जो वॾो तइदादु हुजे ऐं साइंस ऐं टेक्नोलॉजी में हुजे त असां जेको आहे सो वधीक तेज़ी सां तरक़ी कंदासीं। चीन जेको आहे सो 40 सालनि में साइंस ऐं टेक्नोलॉजी जे मामले में जेको तमामु पुठिते पियल हो उहो हींअर साइंस ऐं टेक्नोलॉजी में 40 सालनि जे अंदरि जेको आहे सो अॻिते अची वियो आहे। सिर्फ़ु इन जे करे छाकाणि त उतां जी हुकूमत हिकिड़ो शऊरी फ़ैसिलो कयो त असांखे जेको आहे सो कहिड़ो दॻु वठिणो आहे। असांजे मुआशिरे में बदकिस्मतीअ सां ईअं न थियो आहे। असां साइंस ऐं टेक्नोलॉजी त छा पर बुनियादी तालीम जेका आहे उन ते बि घणी तवजो न ॾेई सघिया आहियूं। मूं अंग अखर पे ॾिठा कंहिं वज़ीर जा त असां वटि 54% ॿार जेके आहिनि उहे स्कूल में कोन था वञनि। असांजा 100 मां 54 ॿार स्कूल नथा वञनि। तालीम ॾांहुं असांजो रवैयो इहो आहे। जॾहिं त इहो तालीम जो जेको गारंटी आहे उहा असांजे कॉन्स्टिट्यूशन में ॾिनल आहे त हर ॿार खे जेको आहे सो लाज़मी तौर ते स्टेट तालीम मुहैया कंदी। हाणे उन सूरत हाल में साइंस ते त अञा बि मुर्गो घटि में घटि तवजो आहे। ऐं इन सिलसिले में मूं पोइ जॾहिं आउं उते कैनेडा में हुयुसि अञा रिटायरमेंट खां कुझु वेझो हुयुसि त मूं ॾिठो त हितां जा माण्हू जेके नॉर्थ अमेरिका जा जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे साइंस कीअं था सम्झाइनि, कीअं था सेखारनि, कीअं था पढ़ाइनि, छा था सेखारनि। ऐं पोइ उतां जो हिकिड़ो तमामु मशहूरु साइंसदान आहे जंहिंजो नालो आहे डॉक्टर नील डिग्रास टाइसन। उन तंहिं वक़्त में डॉक्यूमेंट्री सीरीज़ शुरू कई, उनजो नालो आहे कॉस्मॉस स्पेस टाइम ऑडिसी, अंग्रेज़ी नालो आहे। पर उनखे पोइ मूं सिंधीअ में ट्रांसलेट कयो ऐं उनखे सिंधीअ में डब कयो, जंहिंमें साइंस जे मौज़ूअ ते, साइंस जे तारीख़ ते, सेक्रीफाइसिस जे उन्हनि कोशिशुनि जे जेके मुख़्तलिफ़ ज़माननि में मुख़्तलिफ़ साइंसदाननि कयूं इन साइंस जे अमल खे वधाइण में, उन ते उहा सीरीज़ आहे जेका आउं स्कूलनि में वेंदो आहियां। इहा मूं कई आहे, ट्रांसलेट कई आहे, डब कई आहे। हितां कुझु नौजवाननि मूंखे इन में मदद कई इन जी एडिटिंग में। ऐं पोइ उहा आउं खणी हिकिड़ो मूं वटि पोर्टेबल प्रोजेक्टर आहे जेका खणी आउं स्कूलनि में वेंदो आहियां ऐं पोइ शागिर्दनि खे वञी ॿाहूं ॿधंदो आहियां त महिरबानी कयो जेकॾहिं तव्हां चाहियो था। ऐं ख़ासि तौर ते उहे ॿार जिन जे वालदेन वटि पैसा कोन्हनि के त उन्हनि जो आईंदो उन्हनि जे वालदेन खां मुख़्तलिफ़ हुजे त पोइ उन्हनि खे साइंस ऐं टेक्नोलॉजी में अॻिते अचण खां सवाइ ॿियो को बि रस्तो कोन्हे को पंहिंजे क़िस्मत खे तब्दील करण जो। साईं, जेकॾहिं असां हर शइ खे साइंस जे नुक़्ते निगाह सां ॾिसूं था, तव्हां छा था सम्झो त साइंस जो नुक़्ते निगाह
इन बारे में छा आहे त हिन दुनिया खे वजूद कीअं मिलियो, हीअ दुनिया कीअं ठही, साइंस इन जे बारे में छा थी चवे? हाँ, इहो इन ते त घणा किताब लिखियल आहिनि, इन ते त साइंस लिटरेचर जेको आहे सो तमामु घणो आहे। पर जेकॾहिं असां थोरो माज़ीअ में वञूं, साइंस जेका आहे सा का शइ कान्हे का। साइंस बज़ाते ख़ुदि का अहिड़ी शइ कान्हे का जंहिंखे शैतान वांगुरु जेको आहे असां पथर हणी सघूं। साइंस जेको आहे सो इल्मु आहे, पर ॿियनि इल्मनि जे बरअक्स साइंसी इल्मु जेको आहे सो उहो इल्मु आहे जेको तजुर्बे ऐं मुशाहिदे जे रोशनीअ में हासिलु कयो वियो हुजे। सही। ॿिए इल्म जे निस्बत साइंस जो जेको तरीक़ो आहे उन जे मुताबिक़ को बि ख़्यालु, का बि सोच, को बि आइडिया तेसि ताईं सही नाहे जेसि ताईं उन ते थियल तजुर्बो उहे नतीजा नथो ॾिए जेको उहो ख़्यालु चवे थो त हीअ तजुर्बा थींदा, सो या ही नतीजा थींदा। सो इन जे करे साइंस जेका आहे उहा हमेशह शुरू थींदी आहे हिकिड़े हाइपोथेसिस सां, ऐं साइंस जेका आहे, साइंस जो बुनियादु जेको आहे उहो हमेशह शक ते आहे, ऐं साइंस जेका आहे उहा हमेशह वधंदी रहंदी, तब्दील थींदी रहंदी, उन में नवाण ईंदी। ऐं इहो ई साइंस जो कमाल आहे जो साइंस जा उहे मुख़ालिफ़ जेके कंहिं वक़्त में साइंस जे शयुनि खे चवंदा हुआ त हीअ जेके आहिनि से ग़लति आहिनि या हीअ जेके आहिनि से ठीकु कोन्हनि, सही कोन्हनि। मूंखे यादि आहे मुंहिंजे पंहिंजे ज़िंदगीअ जो अहिड़ो वक़्तु जंहिंमें लाउड स्पीकरनि जे लाइ जेको आहे सो मस्जिदुनि मां ऐलान थींदा हुआ त बाबा इहे जेके आहिनि से बिदत आहे या जेका आहे त अंग्रेज़नि जी ठहियल शइ आहे, इनखे इस्तेमालु न करणु घुरिजे। ऐं हाणे जेको आहे सो लाउड स्पीकर खां सवाइ का मस्जिद जेका आहे सा ख़ाली कान्हे का। अच्छा, हिकिड़ो सवाल जेको जनरल परसेप्शन आहे आम माण्हू जी, त साइंस ऐं मज़हब गॾु नथा हली सघनि। जी, तव्हांजो इन बारे में छा राय आहे? ॾिसो, मज़हब जे बारे में ॻाल्हाइणु जेको आहे सो असांजे मुआशिरे में, हिन सिंध जे मुआशिरे में ऐं हिन वक़्तु पाकिस्तान जे मुआशिरे में इहो जेको आहे सो पंहिंजे लाइ मुसीबत पैदा करणु आहे। इहा मुसीबत जेका आहे सा उहा साॻी आहे जेको जियोडार्नो ब्रूनो जे वक़्त में इटली में थी, जंहिं चयो त बाबा असांजो ख़ालिक़ जेकॾहिं लामहदूद आहे त पोइ उन जी ठाहियल काइनात जेका आहे सा कीअं महदूद हूंदी। इन ते जेको आहे सो चर्च हुनखे ज़िंदा साड़ायो। ठीकु आहे, अॼुकल्ह शायदि ज़िंदा कोन था साड़ाइनि, पर हाणे जेको आहे सो वरी ॿिया तरीक़ा हूंदा कुझु कम जा। इन जे करे आउं मज़हब ते ॻाल्हाइणु थोरो घटि ॻाल्हाईंदुसि, पर आउं जनरली जेकॾहिं चवां सभिनी मज़हबनि में जेका कॉमन शइ आहे उहा इहा आहे त मज़हब जेके आहिनि से रिजिड आहिनि, उहे जेके आहिनि से उन्हनि में तब्दीली या वाधारे जो जेको आहे सो इम्कानु कोन्हे को, उन जो रस्तो बंदि आहे, ऐं उहे जेके आहिनि से एतक़ाद ऐं यकीन ते जेको आहे सो मुनहसिर आहे। उन जे बरअक्स साइंस जेका आहे उहा हमेशह शक ते जेको आहे सो उनजो ॿधलु आहे। जेकॾहिं को साइंसदान चए थो त हीअ आइडिया जेको आहे सो सही आहे त उन ते जेको आहे सो हमेशह क्वेश्चन कयो, उन ते शक कयो ऐं चयो त तूं ग़लति थो चईं, जेसि ताईं उहो उनखे साबित नथो करे त इहा जेका आहे सा सही आहे। सो साइंस में जेको आहे, साइंस जो आधार जेको आहे सो शक आहे, ऐं मज़हबनि जो आधार जेको आहे उहो यकीन आहे। हाणे यकीन खे शक में तव्हां शक सां जेकॾहिं ॻंढींदव त न को शक मुकमिल रहंदो, न को यकीन मुकमिल रहंदो। इन जे करे इहे ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि। साइंस जेको आहे उहो मादी शयुनि जे बारे में आहे, ऐं मज़हब जेको आहे, सभु मज़हब उहे जेके आहिनि से असां जूं जेके स्पिरिचुअल नीड्स आहिनि, जेके बि आहिनि कंहिं हद ताईं रूहानी ज़रूरतूं चयोसि या असांजूं मॉरल नीड्स चयोसि, अख़लाक़ी ज़रूरतूं। साइंस जो अख़लाक़ सां को तालुक़ु कोन्हे को। हाणे उहे जेके आहिनि से असांजे इन ते मुनहसिर कोन्हनि के त असां छा चाहियूं था। सम्झणु ऐं उनखे सम्झी पंहिंजे फ़ाइदे जे लाइ इस्तेमालु करणु, इहो साइंस ऐं टेक्नोलॉजी जो कमु आहे। ठीकु आहे, साइंस शयुनि खे सम्झण जो तरीक़ो आहे ऐं टेक्नोलॉजी उन सम्झण खां पोइ उनखे पंहिंजे मक़सदनि जे लाइ इस्तेमालु करण जो तरीक़ो आहे। ठीकु साईं, तव्हां हिन वक़्तु ज़िंदगी जो वॾो 220 साल खनि कैनेडा में गुज़ारियो आहे। तव्हां शुरूआती पंहिंजी ज़िंदगी जा साल पाकिस्तान में गुज़ारिया। पाकिस्तान हिकु तरक़ी पज़ीर मुल्क आहे ऐं कैनेडा हिकु तरक़ी याफ़्ता मुल्क आहे। हाणे मां इहो पुछणु चाहींदुसि तव्हां खां त हू सिविलाइज़्ड आहिनि, मुहज़ब तसवर कया था वञनि, तरक़ी याफ़्ता तसवर कया वञनि, असां में ऐं उन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? ऐं जेकॾहिं पाकिस्तान उन मक़ाम ते पहुचणु चाहे
त आया कहिड़ियूं शयुनि खे पंहिंजी प्रायोरिटी ते रखे त जीअं जेको आहे उन जॻह ते पहुची सघिजे या उन मक़ाम खे हासिलु करे सघिजे? इहो जेको आहे सो अहम सुवालु आहे, तमामु अहम सुवालु आहे, तमामु अहम सुवालु आहे। ऐं जेकॾहिं पाकिस्तान ऐं कनाडा जी जेको आहे सो माना मुल्कनि जे विच में जेकॾहिं आउं तक़ाबली जाइज़ो वठां, उन्हनि जो जेको आहे सो डिफरेंस जेको आहे सो ॾिसां, त मूंखे इहो महसूसु थियो त कनाडा जेको आहे सो उन जो जेको सोशल स्ट्रक्चर आहे उहो सोशल वेलफेयर आहे। उहे जेके आहिनि से पंहिंजे अवाम खे बहितर ज़िंदगी ऐं उन्हनि जी जेका वेलफेयर आहे उन जे बारे में जेको आहे सो वधीक सोचनि था, उन ते पैसा बि ख़र्चु कनि था ऐं जेको बि फ़ैसिलो कनि था, जेके हाकिम आहिनि, हुकुमरान जेके बि आहिनि, उहे जेको फ़ैसिलो कनि था उन फ़ैसिले जे पुठियां जेको जज़्बो आहे उहो इहो आहे त इन फ़ैसिले सां असांजे अवाम जी बहितरी ऐं बहबूदी कीअं थींदी। हिकिड़ो ऑन द कॉन्ट्ररी ॿिए तरफ़ जेकॾहिं असां सिंध ऐं पाकिस्तान, सिंध छाकाणि त मुल्क कोन्हे को आहे, पाकिस्तान मुल्क आहे, इन करे मुल्क जे हिसाब सां जेकॾहिं ॾिसंदासीं त पाकिस्तान जेको आहे सो सिक्योरिटी स्टेट आहे। पाकिस्तान जेको आहे सो हमेशह ख़तरे में रहियो आहे। सोशल वेलफेयर जेको आहे उन ते असां पैसा ख़र्चु न कंदासीं, असां जेको आहे सो पंहिंजे सिक्योरिटी ते जेको आहे सो वधीक पैसा ख़र्चु कंदासीं। मां अॼु जेको आहे सो कंहिं हंध ते ॾिठो पिए, हिकिड़ी रिपोर्ट हुई त जेका असांजी जेका नेक्स्ट बजट आहे उन में जेको असां रेवेन्यू कलेक्ट कंदासीं उहो समूरो जो समूरो जेको आहे सो जेको असां लोन वरितो आहे उन जो जेको इंट्रस्ट आहे उन में वेंदो। ऐं उन खां पोइ जेकॾहिं असां को बि ख़र्चु कंदासीं, भले उहो मिलिट्री ते ख़र्चु कयूं या उहो हेल्थ ते ख़र्चु कयूं या उहो असां एजुकेशन ते ख़र्चु कयूं या असां रोड ठाहियूं या रस्ता ठाहियूं या माण्हुनि खे जेको आहे सो पीअण जो पाणी ॾियूं, उहो जेको आहे सो असां वरी नवां लोन्स वठंदासीं, उन मां करे सघंदासीं। हाणे जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल हुजे असांजे मुआशिरे जी त उते जेको आहे सो बहितरी जा कहिड़ा इम्कान थी सघनि था, मां जेको आहे सो मां इन क़ाबिल पाण खे नथो सम्झां जो इन जे बारे में कुझु चई सघां। पर मां इहो चई सघां थो त असांखे जेकॾहिं कंहिं बि मुल्क खे, कंहिं बि मुआशिरे खे बिगाड़णो आहे त उन जे तालीम खे बिगाड़ियो, जेकॾहिं कंहिं बि मुआशिरे खे ठाहिणो आहे त उन जे तालीम खे ठाहियो। ऐं जेकॾहिं असां चाहियूं था हींअर जिते बि आहियूं, जेकॾहिं असां चाहियूं था त असां बहितर ॾांहुं वञूं त पोइ असांखे जेकॾहिं कर्ज़ खणणा बि आहिनि त उन्हनि कर्ज़नि खे बजाए बंदूकूं वठण जे जेकॾहिं असां ॿारनि खे पेन ऐं कापी ॾियूं त उहो जेको आहे सो असांजे लाइ वधीक फ़ाइदेमंद थींदो। ऐं इहो ई मुंहिंजो मैसेज। साईं महबूब न्यूज़ नेटवर्क MNN असांजो नओं चैनल आहे जंहिंमें असां मुल्क पाकिस्तान ऐं सिंध जे हलंदड़ मसइलनि ते, इशूज़ ते नौजवाननि खे गाइड करण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। तव्हां ॿुधायो, तव्हां राय ॾियो त इहो तव्हांखे अमल कीअं लॻो आहे? साईं तमामु बहितरीनु, तमामु सुठो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं नई टेक्नोलॉजी जेको आहे सो वॾो इनकलाब आणे छॾियो आहे। इंफॉर्मेशन एज में असां रहूं था पिया। को वक़्तु हो जॾहिं मां नंढो हूंदो हुउसि त हिकिड़ो किताबु हूंदो, तव्हां शायदि ॿुधो हुजे, मुमताज़ दमसाज़ जे नाले सां अखाणियुनि जो किताबु हूंदो। उन में जेको आहे सो हिकिड़ो जादूगर हूंदो, उन वटि जादू जो गोलो हूंदो। उहो जेको आहे सो जादूगर शहज़ादे जी जेका गर्लफ्रेंड हुई उनखे अगवा कंदो आहे। पोइ शहज़ादो जेको आहे घोड़नि ते चढ़ी, मुमताज़ शहज़ादो हूंदो आहे, दमसाज़ उनजो वरी वज़ीर हूंदो आहे, वज़ीर जो पुटु हूंदो आहे। पोइ ईंदा आहिनि, पोइ उते अची वरी जेको आहे सो हुन सां विढ़ंदा आहिनि, उन देव मोकिलींदो आहे, पोइ देवनि सां विढ़ंदो आहे, पोइ पहुचंदो आहे। पर उन जादूगर वटि हिकिड़ो गोलो हूंदो आहे जंहिंमें हू ॾिसंदो आहे त शहज़ादो जेको आहे सो किथे पहुतो आहे त मां पंहिंजा देव मोकिलियां उते अची उन्हनि सां जेको आहे सो मारनि हुनखे। ख़ैर उहे कोन मारे सघंदा आहिनि। हाणे उहो जादू जो गोलो जेको आहे सो मूंखे ॾाढो फैसिनेट कंदो हो, मूंखे ॾाढो अजब लॻंदो हो, जादू जो गोलो जेको आहे त कीअं। हाणे जेको आहे सो वक़्तु अहिड़ो अची वियो आहे जो असां मां सभिनी जे खीसे में जेको आहे सो जादू जो गोलो पियो आहे। ऐं जेको आहे सो हर ॿिए टे ॾींहुं जेको आहे सो पंहिंजी धीउ सां जेका अमेरिका में आहे उन सां ॻाल्हाईंदो आहियां ऐं उनजो वीडियो लिंक हूंदी आहे पंहिंजे, मुंहिंजो जेको उनजो पुटु आहे, मुंहिंजो ॾोहिटो, उन सां ॻाल्हाईंदो आहियां त ईअं लॻंदो आहे ॼण त जादू जो गोलो जेको आहे सो हाणे मुंहिंजे खीसे में अची वियो आहे। त साइंस जेको आहे सो उहे शयूं जेके कंहिं वक़्त में जादू सम्झी वेंदियूं हुयूं उहे हाणे जेको आहे सो असांजे साम्हूं मुमकिन बणाए छॾियूं आहिनि। सो इहो इनकलाब ऐं उन में तव्हां उनखे जंहिं तरीक़े सां इस्तेमालु कयो था मास मीडिया जे ज़रिए पंहिंजे नौजवाननि ताईं पहुचण में, पंहिंजे अवाम ताईं पहुचण में, इन जी इहो वॾी ज़रूरत आहे ऐं इहा वधि में वधि थियणु घुरिजे। तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी। असां तमामु घणो शुक्रिया अदा कयूं था साईं मोहम्मद नवाज़ सूमरो साहिब जो।
असांजे अॼु जे प्रोग्राम असांजी अॼु जी शख़्सियत खां मां मोकिलियां थो इजाज़त ॾींदो पंहिंजे मेज़बान आफ़ाक़ अहमद खोखर खे पंहिंजो पाड़े वारनि जो सभिनी जो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। MNN TV News।